नाज़रीन असी हिन वक्त हिकिड़े दोस्त जे फार्म ते आया आहियूं ऐं तव्हांखे असीं ॾेखारींदासीं त हीअ उनजे मच्छी जा तलाउ आहिनि ऐं तव्हां ॾिसंदा हूंदा त हीअ उनजे मच्छी जा तलाउ आहिनि ऐं हीअ हिन पासे जेके आहिनि से वण लॻल आहिनि हीअ ज़मीन आहे हुनजी ऐं असीं हिन वक़्तु उन दोस्त जे फार्म ते आया आहियूं। हिते कुझु असांजा दोस्त आहिनि जेके टिकटॉक जा शौक़ीन आहिनि ऐं उहे हिते वीडियो ठाहे रहिया आहिनि ऐं उनजी फिल्मबंदी करे रहिया आहिनि। तव्हां ॾिसंदा हूंदा त हीअ हेठि बीठा आहिनि ऐं हीअ उहो पंहिंजो कमु करे रहिया आहिनि ऐं हीअ जेके दोस्त आहिनि से हिन वक़्तु टिकटॉक पिया ठाहिनि। हीअ हिकिड़े दोस्त जो फार्म आहे ऐं असीं उन फार्म ते मौजूदु आहियूं ऐं इहे दोस्त आहिनि मुंहिंजा। तव्हां ॾिसंदा हूंदा त इहे पंहिंजे धंधे खे लॻा पिया आहिनि। हीअ तव्हां ॾिसंदा हूंदा ऐं हीअ जेको आहे सो सॼो उन जो उताक जो रस्तो आहे ऐं हीअ पाणी जो नलको बि लॻल आहे। तव्हां ॾिसां त हीअ पाणी जो नलको लॻल आहे। सिंध जेकी इंतिहाई ख़ूबसूरत आहे ऐं सिंध जेका आहे सा इंतिहाई मालवंद आहे ऐं दौलतमंद आहे ऐं सिंध जूं ज़मीनूं सदाई आबाद आहिनि ऐं तव्हां ॾिसंदा हूंदा त हीअ पाणी जो वाटर आहे जेको वहे पियो ऐं हीअ पाणी जो वाटर आहे वहे पियो ऐं असां जेको आहे सो उन दोस्त जे बनी ते बीठल आहियूं। उनजो फार्म हाउस आहे जिते असीं मौजूदु आहियूं। हा हीअ उहा सॼी मंज़रकशी आहे असीं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं त तव्हां ॾिसंदा त हीअ सिंध जी ख़ूबसूरती आहे ऐं हीअ सिंध जा वहाण वस्तियूं जेके इंतिहाई ख़ूबसूरत आहिनि ऐं हीअ केॾी ख़ूबसूरती आहे। तव्हां हिनखे ॾिसंदा हूंदा हीअ जेके आहिनि से मच्छीअ जा तलाउ आहिनि फिश तलाउ आहिनि ऐं हीअ दोस्त आहिनि असांजा उहे हिते आया आहिनि ऐं उहे हिते पंहिंजो फिल्म जेकी आहे सा रिकॉर्डिंग पिया कनि ऐं वीडियो पिया ठाहिनि। हीअ ॾिसो केॾी ख़ूबसूरत मंज़रकशी आहे असीं जेकी तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। हीअ सिंध जूं ज़मीनूं आहिनि उहे बि तव्हांखे हीअ तव्हां ॾिसंदा हूंदा त हीअ जेको आहे सो मेन रोड आहे ऐं मेन रोड जे ॿिन्ही पासे जेको आहिनि से सिंध जूं ख़ूबसूरत ज़मीनूं आहिनि। हीअ तव्हां ॾिसंदा हूंदा त हीअ पाणी जी मंज़रकशी आहे ऐं हीअ जेको आहे कणिक बीठल आहे। हिन में कणिक जो फ़सुलु लॻल आहे ऐं उन सां गॾु हिते जेको आहे सो लूसण बरसिंग वग़ैरह उहो बि बीठल आहे। त तव्हां ॾिसंदव त हीअ सिंध जेकी आहे सा सॼी सोन आहे ऐं सोनो पाईंदड़ आहे ऐं हीअ तव्हां ॾिसो त हीअ अंब जो वणु आहे ऐं अंब ॿूर झले आयो आहे ऐं अंब हींअर ॿूर में आहे। हीअ तव्हां ॾिसंदा हूंदा त अंब में जेको ॿूर बीठल आहे उन जी इंतिहाई बहितरीनु ख़ुशबू आहे ऐं सिंध जूं ज़मीनूं आहिनि जेके असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया। हिन ज़मीनुनि खे ज़रख़ेज़ करण लाइ जेको आहे वाटर कोरस आहे। हीअ साफ़ु पाणी वहे पियो ऐं हीअ पाणी जेको आहे सो हिन वक़्तु जेको हले पियो उहो कींजर ढंढ जो पाणी आहे ऐं ॾिसंदा हूंदा त हीअ नीरे कलर जो पाणी आहे। हीअ केॾो ख़ूबसूरत अछो ऐं साफ़ु पाणी आहे। हीअ सिंध जे ज़मीनुनि खे ज़रख़ेज़ ऐं आबाद रखण जे लाइ हीअ जेको पाणी इस्तेमालु कयो वञे थो। हीअ ख़ूबसूरत मंज़रकशी आहे ऐं हीअ तव्हां ॾिसंदा हूंदा त हे वण बीठल आहिनि। हिते हिकिड़ो बहितरीनु जेको माहौल आहे उहो छांयल आहे ऐं हीअ जेके आहिनि तलाउ आहिनि ऐं सिज जेको आहे तव्हां ॾिसंदा हूंदा त हींअर लहण वारे तरफ़ वञी रहियो आहे। हीअ उन फार्म ॾे जेको आहे रस्तो थो वञे जंहिं रस्ते सां असां हींअर वञी रहिया आहियूं। त नाज़रीन हीअ वण हीअ पाणी हीअ तलाउ हीअ ख़ूबसूरत ज़मीनूं सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं सिंध हिकु सूंहं भरी धरती आहे। जेकॾहिं अव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त उनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, वीडियो खे शेयर कयो
त जीअं असांजी हर नई ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।